असां पंहिंजे गुलकारनि ऐं फ़नकारनि जी छो नेकी कंदा आहियूं, छाजे करे जो उहे सिंध में तमामु घणा मक़बूल हूंदा आहिनि ऐं सिंधी अवाम उन्हनि खे ॿुधणु ऐं ॾिसणु पसंदि कंदी आहे। इन जे करे असां पंहिंजे चैनल ते उन्हनि फ़नकारनि जा वीडियोज़ ठाहे करे ऐं तव्हांजे आॾो पेश कंदा आहियूं। दोस्तो, जलाल चांडियो ऐं फ़ौदिया सुमरे जे ज़िंदगीअ में 1 साल जो फ़र्क़ु आहे। फ़ौदिया सुमरो 2002 में हिन दुनिया मां लाॾाणो कयो ऐं जलाल चांडियो 2001 में हिन फ़ानी दुनिया खे छॾे करे पंहिंजे हक़ीक़ी रब सां वञी मिलियो ऐं जलाल चांडियो 2001 में वञी पंहिंजे हक़ीक़ी रब सां मिलियो। दोस्तो, इहे ॿई फ़नकार सिंध जा हिकु चोटीअ जा फ़नकार हुया ऐं इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जी हिकु कॉम्पिटिशन ऐं उन टाइम में वॾी हाक हलंदी हुई। सॼे सिंध जे कुंड कुणछ में तव्हां जिथे बि अॼु ताईं बि वेंदो त इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जा किसा ऐं कहाणियूं तव्हांखे ॿुधण में ईंदा। दोस्तो, जलाल चांडे जा पुट हुजण जे करे जलाल चांडे जी क़बर मुबारक हिकु बहितरीनु जेको आहे सो मज़ार वांगुरु ठहियलु आहे। हिकु कमरे नुमा अंदरि जेको आहे सो बहितरीनु तरीक़े सां ठहियलु आहे। लेकिन फ़ौदिया सुमरो हिकु न्याणी जे हुजण जे करे, हिकु औरत हुजण जे करे ऐं उन खां अलावा हुनखे औलाद जेका हुई उहा बि हिकिड़ी न्याणी हुई। इन जे करे फ़ौदिया सुमरे जी जेका क़बर आहे उहा ईअं ई आहे। तव्हांखे हिन वीडियो में मां तव्हांखे ॾसींदुसि हिननि ॿिन्हिनि जेको आहे सो फ़नकारनि जा क़बर ऐं उन्हनि खां अलावा ॿिया खोड़ सारा माण्हू ईअं बि चवंदा आहिनि त फ़ौदिया सुमरे जी पंहिंजी वसियत थियल हुई त मुंहिंजे क़बर जे मथां का बि गुंबद या रोज़ो न ठाहियो वञे, जीअं आम माण्हूअ जी क़बर हूंदी आहे अहिड़े तरीक़े सां मुंहिंजे क़बर खे छॾियो वञे। दोस्तो, इहे ॿई फ़नकार सिंध जा हिकु चोटीअ जा फ़नकार हुया ऐं इन्हनि फ़नकारनि सिंध में इज़त सां गॾोगॾु शोहरत ऐं दौलत बि तमामु घणी कमाई सिंध में ऐं सिंध जे झंगझर शहर में बि अॼु ताईं बि तव्हां ॾिसंदो त इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जा एल्बम ऐं उन खां अलावा हिन वक़्तु त कैस्टनि जो दौरु ख़तमु थी चुको आहे। हींअर सोशल मीडिया जो दौरु आहे, लेकिन हिन वक़्तु बि तव्हां यूट्यूब ते ऐं फेसबुक ते सर्च कंदो त इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जा हज़ारनि जी तादाद में एल्बम तव्हांखे वीडियो जे सूरत में मिली वेंदा, जेके माण्हू लखे माण्हू सर्च करे इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे ॿुधंदा आहिनि। त दोस्तो, इहे ॿई फ़नकार सिंध में तमामु घणो जेको आहे सो मक़बूल हुया ऐं कमो बि सिंध में जेका बि शादी थींदी हुई त इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे घुरायो वेंदो हुयो। ख़ासि करे जलाल चांडियो ऐं फ़ौदिया सुमरे खे त तमामु घणो माण्हू घुराईंदा हुया, छाजे करे जो इहे ॿई फ़नकार सेरा ऐं लाॾा बि चवंदा हुया ऐं उन खां अलावा इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जो आवाज़ु एॾो बहितरीनु हुयो जो सिंधी अवाम फोड़ी करे ऐं पंहिंजा 5 रुपया गॾु करे बि हर शादीअ ते इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे घुराए करे ऐं तमामु घणो ख़ुशी जहिड़ो माहौल क्रिएट कंदा हुया। ऐं इहे ॿई फ़नकार बि अहिड़ा बहितरीनु फ़नकार हुया जेके जंहिं बि महफ़िल में वेंदा हुया उन महफ़िल खे 4 चंड हणी छॾींदा हुया ऐं इन महफ़िल खे पंहिंजो महफ़िल करे सम्झी ॻाईंदा हुया, छाजे करे जो इहे फ़नकार केस्टी फ़नकार न हुया, इहे हिकु अवामी फ़नकार हुया ऐं अवाम इन्हनि सां तमामु घणो प्यार करे पई ऐं अवाम इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि खे तमामु घणो चाहे पई। त दोस्तो, अहिड़े तरीक़े सां जॾहिं सिंध में तमामु घणी इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जी मक़बूलियत ॾिठी कंपनी वारनि त पोइ इन्हनि ॿिन्हिनि फ़नकारनि जी खोड़ चकर ताजपोशी बि कई वई ऐं इन्हनि खे सोना हार ऐं सोना ताज बि पाराया विया, छाजे करे जो इहे ॿई फ़नकार तमामु घणा सिंध में मक़बूल हुया ऐं सिंधी अवाम इन्हनि सां तमामु घणो प्यार कंदी हुई। उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।